नासिनवा क्या कंदासीं पाकिस्तान ऐं बांग्लादेश विच में पहिरीं टेस्ट मैच शुरू थी वई आहे। बांग्लादेश टॉस खटी बैटिंग शुरू करे रही आहे। नासिनवा खे ॿुधाईंदा हलूं पाकिस्तान ऐं बांग्लादेश विच में पहिरीं टेस्ट मैच में बांग्लादेश जी टीम पारां टॉस खटी पहिरीं बैटिंग करण जो फ़ैसिलो कयो आहे। कप्तान बाबर आज़म चयो आहे त बांग्लादेश खिलाफ़ खटण वारे तसलसल जारी रखण जी कोशिश कंदासीं। पाकिस्तान ऐं बांग्लादेश विच में पहिरीं टेस्ट मैच शुरू थी वई आहे। बांग्लादेश टॉस खटी बैटिंग शुरू करे रही आहे। नासिनवा खे ॿुधाईंदा हलूं पाकिस्तान ऐं बांग्लादेश विच में पहिरीं टेस्ट मैच में बांग्लादेश जी टीम पारां टॉस खटी पहिरीं बैटिंग करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। कप्तान बाबर आज़म चयो आहे त बांग्लादेश खिलाफ़ खटण वारे तसलसल जारी रखण जी कोशिश कंदासीं। पाकिस्तान ऐं बांग्लादेश विच में पहिरीं टेस्ट मैच शुरू थी वई आहे। बांग्लादेश टॉस खटी बैटिंग शुरू करे रही आहे। आगाह कई पिया कि पाकिस्तान ऐं बांग्लादेश विच में पहिरीं टेस्ट मैच शुरू थी वई आहे। बांग्लादेश टॉस खटी बैटिंग शुरू करे रही आहे। पाकिस्तान ऐं बांग्लादेश विच में पहिरीं टेस्ट मैच में बांग्लादेश जी टीम पारां टॉस खटी पहिरीं बैटिंग करण जो फ़ैसिलो कयो आहे। कप्तान बाबर आज़म चयो आहे त बांग्लादेश खिलाफ़ खटण वारे तसलसल जारी रखण जी कोशिश कंदासीं। आगाह कई पिया कि पाकिस्तान ऐं बांग्लादेश विच में पहिरीं टेस्ट मैच शुरू थी वई आहे। बांग्लादेश टॉस खटी बैटिंग शुरू करे रही आहे। पाकिस्तान ऐं बांग्लादेश विच में पहिरीं टेस्ट मैच में बांग्लादेश जी टीम पारां टॉस खटी पहिरीं बैटिंग करण जो फ़ैसिलो कयो आहे।